कोट गुलाम मजीद देह 299 जा केतिरा ई ॻोठा अञा ताईं बरसाती पाणी जे भर चढ़ियल आहिनि, जंहिं करे सभई घर टही पट पइजी विया आहिनि। हज़ारे एकड़ ते बीठल फसल तबाह थियण लॻा आहिनि। ॻोठाण जो चौपायो माल मरण लॻो आहे। ॿार बचा बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठाणनि चौधरी आलम संघेड़ा चौधरी मोहम्मद आशिम ॿियनि जो चवणो हो त बरसातुनि ऐं सम नाले जे ओवरटॉप थियण जे करे उन्हनि जा सभई कचा घर टही पट पइजी विया आहिनि। हज़ारे एकड़ ज़रई ज़मीनूं पाणी हेठि अची वियूं आहिनि, जंहिं सबबु उन्हनि जो करोड़ो रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। तारक जो ॻोठ ॿुॾी वियो आहे, असांजी जायूं सभु किरी वियूं आहिनि। ग़रीब जेको आवाम आहियूं, जेको रोडनि ते वेठा आहियूं, असां वटि न अटो न पाणी कुझु कोन्हे, का सहूलियत कोन्हे। असांजा एम आहिनि उहो वेठा आहिनि बंगलनि में, असांखे निगाह कोन था कनि वोट वठण जे लाइ, ऐं असां वटि अचनि था पोइ तॾहिं असांजा पुट थियो वञनि। अॼु असांजा पीउ कोन था थियनि। हीउ दे 299 जो ॻोठ चौधरी तारक जो आहे। इहो माण्हू सभु जेका आहिनि इहो रोड रस्तनि ते वेठा आहिनि। 20 ॾींहं थी विया आहिनि। असां तक़रीबन काफ़ी महीना एहतिजाज बि कया ऐं रड़ियूं पिया करियूं, लेकिन असांजा नुमाइंदा जेका आहिनि उहो सुता पिया आहिनि या ख़बर कोन्हे गुम आहिनि। हुन चयो त LBOD में थियल करोड़ रुपयनि जे करप्शन जो ज़िम्मेवार उहो एक्सीडेंट रियाज़ भुरगडी आहे, जंहिंखे CM सिंध नाल करे मुअतल करे छॾियो आहे। हुननि चयो त खेसि गिरफ़्तार करे आवाम जो लुटियल पैसो वापसि कराए उन्हनि जे थियल नुक़सान जी सर्वे कराए मुतासिरनि ऐं आबादगारनि लाइ रिलीफ जो ऐलान कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk